हिन जो गुज़र सफ़र हिन ते हूंदो आहे। पोइ कॾहिं कॾहिं हीअ वरी वॾनि जहाज़नि ते वेंदा आहिनि जेको समुंड ते। इहो ॾाढो मज़ो थो थिए, थधी हवा आहे। हालांकि 11 बजे जो टाइम थी रहियो आहे, पर पोइ बि हवा आहे ज़बरदस्त, थधी हवा थी लॻे ऐं मज़ो थो अचे। असां हीअ टोलो जो टोलो, मुंहिंजा मासा त हे आहिनि, मुंहिंजो भाइटियो आसिफ़ ऐं हीअं उस्मान कलोड़ो ऐं हेॾां हीअ मुंहिंजी नंढड़ी अनम जेकी इंजॉय करे रहे थी ऐं पूरे बेड़े में जेको आहे घुमे थी भली किरे। 7-8 ॼणा आहियूं, बचाए वठंदासीं। सो हीअ तव्हांखे नज़ारो कराइजे पंहिंजे सिंधू दरिया जो, केॾो न मज़ो आहे। हीअ असां विच ते अची पहुची चुका आहियूं ऐं असां जूं मोटर साइकिलियूं शायदि ई तव्हांखे नज़र अचनि हिन कैमरा ते, पर मुंहिंजे ख़्याल में मुश्किल नज़र ईंदियूं हूंदियूं। सो ही साईं असांखे जेको आहे सो घुमाए थो। हीअ सिंधू दरिया आहे, हीअ पाणी ॾिसो केॾो न लाजवाब ऐं प्यारो पाणी आहे, सोनहरी पाणी आहे। हीअ दरिया जो ॿियो कप, ॿियो पासो। अहिड़ी जाइनि ते तमामु घणो मज़ो ईंदो तव्हांखे घुमण जे लाइ। हेॾां ही मुंहिंजो भाइटियो सोचो त तव्हांखे बि ॾेखारिजे, नज़ारा ॾेखारिजनि, दीदार कराइजे।